ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अव्हांखे ॿुधायूं त पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त जेकॾहिं मां गद्दार आहियां त मुंहिंजा सभु वोटर गद्दार आहिनि। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में पेशी खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त अॼु गद्दारी जे केस में पेशी थी। हेल ताईं पुलिस को चालान पेश न करे सघी आहे। असांखे ख़बर पवे त असां गद्दारी कई कहिड़ी आहे। हुन चयो त सियासी मुखालफ़नि जी गद्दारी जा पर्चा ॾेई रहियो आहियां। जेकॾहिं मां गद्दार आहियां त मुंहिंजा समूरा वोटर गद्दार आहिनि। पाकिस्तान में कुझु बेसमझ माण्हू आहिनि जिन खे तारीख़ जी ख़बर न आहे। इतिहादी हुकूमत ते तनक़ीद कंदे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर चयो त असांजा ओवरसीज़ पाकिस्तानी उन्हनि खां छो नफ़रत कनि था। हिन हुकूमत ग्रीन पासपोर्ट जी इज़त ख़त्म करे छॾी आहे। इलेक्शन लाइ ही तयार न आहिनि। मौजूदा हुकूमत इमरान खान खे रोकण जी कोशिश करे रही आहे। बलोचिस्तान के ज़िले दखी में हथियार बंदन की फायरिंग में पुलिस एहलकार शहीद थी वियो। पुलिस मूजिब दखी में ओभर बाईपास से पुलिस मामूल ते मूजिब गश्त करी रही हुई तो पुलिस एहलकार शकी गाड़ी के रोकण की कोशिश कई, जंहिं जवाबदारन फायरिंग करे ॾिनी। पुलिस जो चवण है तो फायरिंग के नतीजे में पुलिस एहलकार मोहम्मद सलीम शहीद थी वियो। फायरिंग बाद गाड़ी में सवार शकी मानू फरार थी विया। दखी पुलिस शहीद एहलकार जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे, जॾहिं त वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। मलीर में अणजातल हथियार बंदन नौजवान के गोलियों हणी कतल करे छॾियो। स्टिल टाउन थाने जी हद गुलशन हदीद फेज़ 1 में ड्यूटी ते वेंदड़ नौजवान के अणजातल मोटरसाइकिल सवार हथियार बंदन गोलियों हणी कतल करे छॾियो। राब्तो करण ते एसएचओ स्टिल टाउन ख़ालिद अब्बासी ॿुधायो त लाश पोस्टमार्टम लाइ जिना अस्पताल उमाणियो आहे। हुन ॿुधायो त मारिजी वियल नौजवान जी सुञाणप आफ़ाक पठान तौर थी आहे। ॿिए पासे नौजवान जे कतल बाद इलाइक़े में ख़ौफ़ छानियल आहे। संदसि घर में कोहराम मची वियो। जग मशहूर अदाकार, हिदायतकार ऐं टीवी मेज़बान ज़िया मुहिउद्दीन 91 वरह जे ॼमार में लाॾाणो करे वियो। मशहूर अदाकार डिघे वक़्त खां बीमारीअ सबब कराची जे अस्पताल में इलाज हेठो, जेको अॼु लाॾाणो करे वियो। ज़िया मुहिउद्दीन जी जनाज़े नमाज़ अॼु ज़ोहर नमाज़ खां पोइ डिफेंस फेज़ 4 में इमाम बारगाह यसरब में अदा कई वेंदी। ज़िया मुहिउद्दीन 20 जून 1931 ते फैसलाबाद में पैदा थियो। हुन रेडियो ऑस्ट्रेलिया तां सदाकारी जे कम जी शुरुआत कई। डिघो वक़्त बर्तानिया जे थिएटर लाइ कम कयो। बर्तानवी सिनेमा ऐं हॉलीवुड में बफ़न जा जौहर ॾेखारिया। 50 वरह जे ॾहाके में लंडन जे रॉयल अकेडमी ऑफ ड्रामेटिक आर्ट मां अदाकारी जी बाक़ायदा तरबियत वरितई। ज़िया मुहिउद्दीन खे 1962 में फिल्म लॉरेंस ऑफ अरेबिया में कम करण जो मौक़ो मिलियो। हुन इन फिल्म में हिकु यादगार किरदार अदा कयो। ज़िया मुहिउद्दीन बरौटी जी ज़ीनत बंजर ॾखण एशिया जो पहिरियों अदाकार हो। 70 जे ॾहाके में सरकारी टीवी तां ज़िया मुहिउद्दीन शो जे नाले सां मुनफ़रिद प्रोग्राम शुरू थियो ऐं 1973 में PI आर्ट्स अकेडमी जे डायरेक्टर तौर मुक़ररु थियो। ज़िया मुहिउद्दीन जी ख़िदमतुनि जे एतराफ़ में 2003 में खेसि सितारा इम्तियाज़ ऐं 2012 में हिलाल इम्तियाज़ सां बि नवाज़ियो वियो। ज़िया मुहिउद्दीन 2004 में कराची में नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट जो बुनियादु रखियो ऐं ज़िंदगी जे आख़िरी वक़्त ताईं नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स जो सरबराह रहियो। ज़िया मुहिउद्दीन जे वालिद खे पाकिस्तान जे पहिरें फिल्म तेरी याद जे लेखक जो एज़ाज़ हासिल हो। सकरन में जानिन सां भरियल वैन ऐं ट्रक में टक्कर थियण सबब 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। क़ौमी शाहराह पना बोर्ड वटि हैदराबाद खां दौलतपुर वेंदड़ जानिन सां भरियल वैन खे तेज़ रफ़्तार ट्रक जो टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में हिक ई घर जा औरतुनि, ॿारनि ऐं मर्दुनि समेत 8 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल सकरन आंदो वियो, जिथे खेनि तिबी इमदाद ॾिनी वई। ज़ख़्मियुनि में पीरसन मोहम्मद रमज़ान अब्बासी, 3 वरियनि जो मोहम्मद फैज़ान, मुस्मात नादरा ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त तालका अस्पताल सकरन में फर्स्ट एड ॾियण बाद ज़ख़्मियुनि खे नवाबशाह रेफर कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि जो चवणु आहे त हैदराबाद में शादीअ खां वापसि दौलतपुर वञी रहिया हुया त हादसो पेश आयो।
जैकबाबाद में 6 ॾींहं अॻु गोलियूं हणी ज़ख़्मी नारी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वई। सदर थाणे जी हद सबायो गढ़ी में पीउ ऐं भाइरनि हथां मर्डरिंग थियल फ़ाइज़ा मंगसी कराची जे अस्पताल में दम ॾिनो। नारी फ़ाइज़ा जे सोहरे मोहम्मद यूनुस मंगसी डीसी चौक ते लाश रखी धरणो हयो ऐं पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। यादि रहे त 6 ॾींहं अॻु गढ़ी सबायो में हथियार बंदनि घर ते हमलो करे नौजवान सिकंदर मंगसी खे क़त्ल कयो हो, जॾहिं त हमले में संदसि ज़ाल फ़ाइज़ा मर्डरिंग थी पई हुई। राणीपुर में हथियार बंदन फायरिंग करे पीउ पुट के जख्मी करे छडियो। सोभो दोरो लिंक रोड ते दरगाह मेहदी साईं जे भरसाण जातल हथियार बंदन गोठ लाशारी जे रहवासियन गुल हसन चांग ऐं संदसि पुट मोहम्मद हसन चांग के गोलियूं हणी सख्त जख्मी करे छडियो। जख्मियन के राणीपुर अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिथे खेनि तिब्बी इमदाद ॾिनी वई। ॿुधायो पियो वञे त ॿई ॼणा राणीपुर खां पंहिंजे ॻोठ मोटरसाइकिल ते वञी रहिया हुया त दरगाह मेहदी साईं भरसां हथियार बंदन बीहण जो इशारो ॾिनो। गाॾी न बीहारण ते हथियार बंदन फायरिंग करे जख्मी करे छडियो। SHO राणीपुर ॿुधायो त हथियारबंद फुर जे इरादे सां बीठल हुया, जिन गोलियूं हणी पीउ पुट खे ज़ख्मी कयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। गौसपुर में 7 अहलकारनि मथां जुड़तू मुक़ाबले जा केस दाख़िल किया विया आहिनि। अॻूणे SHO अहमद नवाज़ ज़खराणी, वॾे मुंशी अब्दुल्ला चन्ना समेत 7 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल किया विया आहिनि। 16 ॾींहं अॻु गौसपुर थाणे जे अॻूणे SHO अहमद नवाज़ पारां मुक़ाबलो ॼाणाए 2 पोरियतनि असद शेख ऐं मीर ख़ान शेख खे मारण वारे अमल खां पोइ 2 पोरियतनि जे क़त्ल जा 2 धारदार केस गौसपुर थाणे ते दाख़िल किया विया आहिनि। मक़तूल असद शेख जे भाउ ताउल्ला शेख ऐं मक़तूल मीर ख़ान शेख जे वालिद साहब ख़ान शेख जी फरियाद ते SHO अहमद नवाज़ ज़खराणी, वॾे मुंशी अब्दुल्ला चन्नो ऐं नंढे मुंशी बख़्त सूमरो, अहलकार ज़ियाउर रहमान ज़खराणी, रशीद ज़खराणी, फ़ियाज़ ज़खराणी ऐं 1 ॼणे खे ॾिसी सुञाण करण समेत मजमूई तौर ते 7 अहलकारनि खे 2 केसनि में नामज़द कयो वियो आहे। मक़तूलनि जे वारसनि जी दरख़्वास्त ते सेशन जज कंदकोट पुलिस जे मुक़ाबले खे जुड़तू करार ॾींदे SHO वॾे मुंशी ऐं नंढे मुंशी समेत 7 अहलकारनि मथां 2 पोरियतनि जे क़त्ल जा 2 धारदार केस दाख़िल करण जो हुकुमनामो जारी कयो हो। ककड़ में बदमनी ते ज़ाब्तो न आयो। हथियार बंदन वापारियुनि खां 7 लाख रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुरे विया। ॻोठ मिर्ज़ो कबराड़ी वासी चौपाए माल जा वापारी नसीराबाद में माल विकिरो करे रक़म वापसि खणी वञी रहिया हुया त ककड़ प्यारो लिंक शाख वटि विच रस्ते ते बीठल हथियार बंदन रोके वापारियुनि खे यरगमाल बणाए 7 लाख रोक रक़म ऐं 4 मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर करे विया। मुतासिर वापारियुनि हुसैन बख्श कमराणी, अमीर बख्श ऐं ॿियनि ककड़ थाणे ते पहुची वाक़े जी रिपोर्ट बि दाख़िल कराई। वापारियुनि बस वारनि खां मुतालबो कयो त फुर थियल रक़म वापसि कराए जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।